तोखे ईअं नथो लॻे त अॼुकल्ह जा माण्हू कुझु घणा पढ़िया लिखिया थी विया आहिनि ऐं आसपास जो माहौल अक्सरियत खे दिलि शिकस्ता बणाए बीठो आहे ऐं ईअं वाक़ई आहे। अकेलाईअ जे करे माण्हू दिलगीर ऐं उदास थी वेंदा आहिनि। मुंहिंजो जवाबु सिर्फ़ु एतिरो हूंदो त अंधियूं हवाऊं गुलाबनि जे सूरनि ऐं आंजनि खे पढ़ी न आहिनि सघंदियूं, पर यार हिन सुगंध खे पंहिंजी सुञाण हुजे थी, पीड़ा हुजे थी, जेका हुन जी अफ़ादियत खे ज़ाहिर करे थी। असां मुआशरे ते सिधी तनक़ीद छो नथा कयूं? मां जवाब में सिर्फ़ु एतिरो ई चवंदुसि त इहा शायदि सिर्फ़ु दिलि ई ॾेई सघे थी त नंढा खड़ियल नेननि जी अणथण में केतिरा सुटका लिखियल आहिनि। ही दुनिया प्यार अमन ई आछपो थी चाहे, पोइ बि भाववर्दी हथियारनि जो ज़ोर वधंदो थो वञे। पर इमरान, जिन माण्हुनि खां वक़्तु अणॼाण नाहे रहियो उन्हनि सां बि त दर्द पननि छणनि जीअं रहंदो आयो आहे। हिन सवाल जो जवाबु चंड खुटण जहिड़ो आहे, जेको घटि में घटि मुंहिंजे त नसीब में न आहे। जॾहिं दिलि जे मथां सुॼु दुखंदो आहे ऐं माण्हू पाण खे सड़ियल सिगरेट जीअं भाईंदो आहे त दर्द जा सवें किसा सानिया बणिजी अखियुनि में लुड़कनि जीअं लही ईंदा आहिनि। ईअं छो? फॉर गॉड से हरीच, हाणे बस कर। वरी तोखे कहिड़ो प्रोफेसर ऐं दानिशवर यादि थो अचे? ओ फाम खां आरी इंसान, गौर सां ॿुध। जॾहिं माण्हू पंहिंजे ख्वाबनि खे मिरांजणो महसूसु कंदो आहे तॾहिं दर्द जी निंड खे सुञाणे सघण जी सघ माण्हूअ जे अंदर खे बिल्ड कंदी आहे। तूं छा थो सम्झी? इहो फ़लसफ़ो टीं दुनिया जा सिर्फ़ु दानिशवर ॻाल्हाए सघंदा आहिनि? असां जहिड़ियूं मन मोहिणियूं पोपरियूं नथियूं ॻाल्हाए सघनि? अड़े यार, मुंहिंजे मेजाले खे कचो खाइण वारी ॾाइण, हाणे मां पंहिंजे पाण खे कंहिं गाॾी जी हॾ ॾींदुसि, पर तुंहिंजो ही यतीमनि वारो फ़लसफ़ो ॿीहर हरगिज़ न ॿुधंदुसि। मूं अहिड़ी गुस्ताखी कॾहिं कई आहे जो तूं मूं ते एॾो संगीन इल्ज़ाम पई हणी? ख़ैर, हाणे छॾ हिन ॻाल्हियुनि खे, हल त किथे मानी हली खाऊं। कुझु बि हुजे, मूंखे परी सां सभु मामला क्लियर करणु घुर्जनि। मां ईअं खेसि अधु बंद में नथो छॾे सघां। हुनजो प्यार तां एतबार खजी वेंदो जेकॾहिं मां का बि वज़ाहत न ॾिनी। मूंसां आफ़ताब दगा कई, मुंहिंजे दोस्त इमरान दगा कई, पर मूंसां मुंहिंजे माउ पीउ बि त घटि नाहे कयो। हुननि ईअं मुंहिंजी मोहबत खे थुॾे छॾियो ॼण रोड ते पियल को पत्थर हुजे। मां सम्झां थो जमाल त तूं हींअर ईज़ा ॾींदड़ कैफ़ियतुनि मां गुज़री पियो, पर यकीन रख, हिन घर में मौजूद सभई फ़र्द साॻियो ई दर्द महसूस करे रहिया आहिनि। पोइ मां छा कयां? मूं त कंहिंखे दावत न ॾिनी त दर्द खेची पाण वटि घर में रहनि। वाह वाह जमाल वाह, छा ख़्याल आहिनि तुंहिंजा। तो हिक ई लम्हे में घर जे सभिनीनि भातियुनि खे पाण खां जुदा करे छॾियो। घर जे भातियुनि मूंखे पाण सां गॾु कहिड़ो रखियो? हुननि मुंहिंजी कहिड़ी सपोर्ट कई? त छा हाणे तूं हुननि खां पलांद कंदे? मां कहिड़ो पलांद कंदोसान? पलांद त हुननि मूंसां कयो आहे, उहो अलाए कहिड़े ॾोह में। ॾिस जमाल, हालात खे सम्झण जी कोशिश कर। हिन वक़्तु तुंहिंजो ममा ऐं पापा जीअं तकलीफ़ मां गुज़री रहिया आहिनि, उन खे सम्झण ऐं सोचण जी कोशिश छो नथो करीं? न, मां ते जे झुमरियूं पियो थो हणां साईं, वाछूं टेड़े खिलां पियो, ईअं न। तूं एतिरो रिएक्ट छो थो करीं? तूं पंहिंजे वालिदेन खां कहिड़ी वज़ाहत घुरण थो चाहीं? छा तूं इहो थो चाहीं त हू तुंहिंजे अॻियां अचनि ऐं तुंहिंजे कदमनि में कंध रखी तुंहिंजे कयल ग़लतियुनि खे सही चवनि? या तूं इहो थो चाहीं त तुंहिंजे ममा ऐं पापा खे तुंहिंजे बहितर मुस्तक़बिल जे फ़ैसिले करण जो को हक़ कोन्हे? हाणे मां कुझु बि नथो चाहियां, कुझु बि न। जेको चाहियो उहो मूंखां फुरियो वियो, जंहिंखे मूंसां जेतिरी करणी उन उहा कई। मजीद, हाणे तूं ई मूंखे ॿुधाए त मां छा कयां? तूं त मूंखां वधीक पढ़ियल लिखियल आहीं, उथियो वेठो आहीं। मूंखे सम्झ में नथो अचे त मां छा कयां ऐं कीअं कयां। ही तो मुझी समझ का भी बाहर आ, पर ये फतवा जे ॾिनी आहे वो तमामु वॾो आलिम ऐं मुफ्ती आहे, पर हू ये फतवा कीअं थो ॾेई सघे?
सभु तुंहिंजे साम्हूं आहे। हाणे मूंखे छा करणु घुरिजे? मूंखे सिर्फ़ु तूं इहो ॿुधाए। मां सां इंतहाई ॾुखियो ऐं दिली ज़हनी तरह न मञींदड़ शर्त आहे। केर बि अहिड़ो शर्त क़बूल कोन कंदो। बिल्कुलु ईअं त केर बि क़बूल न कंदो। मां बि अॼु हिकु ॿिनि आलमनि सां मिलां थो, मालूम कयां थो, ॾिसां छा था चवनि। आसाद, छा तूं ॿीहर परी सां निकाह कंदे? मां सां त मूं नंढे हूंदे खां परी सां दिलि सां मोहबत कई आहे। मां परी खे ॿीहर पंहिंजे निकाह में आणण जे लाइ तयारु आहियां, पर पहिरियां तव्हां परी खां पुछो तुंहिंजो राज़ छा आहे। उन खां पोइ उहो शख़्स ॻोल्हियो जेको हिलाले जी नियत करे परी सां शादी करे ऐं पोइ तलाक ॾे, ऐं परी बि उन ॻाल्हि खे मञे। मसाद, तूं जेकॾहिं राज़ी आहीं त पोइ मां परी सां ॻाल्हायां थो। पर उहो केरु हूंदो जेको हिलाले जी नियत करे परी सां शादी करे ऐं उन खां पोइ वरी तलाक ॾे? ॾाढा साईं, वॾो कारसाज़ आहे, को न को रस्तो ज़रूरु कढंदो। जवान पुट जॾहिं माउ पीउ सां इख़्तिलाफ़ रखंदा आहिनि न त उहे पंहिंजूं नज़रूं न चुराईंदा आहिनि। तुंहिंजा माउ पीउ तुंहिंजा दोस्त बि रहिया आहिनि ऐं दोस्तनि जे विच में अहिड़ियूं ग़लतफ़हमियूं थींदियूं रहंदियूं आहिनि। मूंखे का बि ग़लतफ़हमी कोन्हे इमरान। मूंखे सिर्फ़ु एतिराज़ आहे त परी जे मामले में मूंखां काफ़ी शयूं लिकायूं वयूं। हिन वक़्तु परी वटि न मां हिकु मतलबी, फ़रेबी ऐं धोखेबाज़ जी हैसियत रखां थो। ईअं कोन्हे जमाल, तूं हरू भरू मामिलो विचलाई पियो। परी खे सभु कुझु क्लियर थी वियो आहे ऐं हाणे उहा सभु कुझु सम्झे थी त केरु ग़लति हुयो ऐं केरु ग़लति आहे। ख़ैर, तूं ईअं कर, कुझु ॾींहं जे लाइ तूं ॿाहिरि हलियो वञ। मां सम्झां थो मुंहिंजा दोस्त त तव्हां सभु मूंखे हितां परे करणु घुरो था। ईअं न आहे जमाल, असां रुॻो इहो चाहियूं था त तूं पंहिंजे पाण खे थोरो रिलैक्स कर। इन्ही फ्रस्ट्रेशन मां तूं निकिरी अच। मूं तोसां वाइदो कयो आहे त परी वारो मसइलो मां हल कंदुसि। मां इहो कॾहिं बि न चाहींदुसि जमाल त को बि माण्हू पंहिंजी औलाद ते आङुर खणे, त हू मतलबी, फ़रेबी या ख़ुदगर्ज़ आहे। मूं पाण परी जे भाउ सां ॻाल्हायो आहे। हुन वटि हिकिड़ो भेरो न, मां कई भेरा हुन वटि वियो आहियां ऐं सॼो मामिलो मूं क्लियर कयो आहे। हाणे तूं ॻणती न कर, जेको कुझु तो कयो आहे या जेको कुझु तोखां थियो आहे, हाणे उहो सभु कुझु असांखे संभालणो आहे। हाणे हिन मामले मां सॼे घर वारनि खे बि कढणो आहे। मूं कुझु बि ग़लति न आहे कयो इमरान। मूंसां जेको कयो आहे मुंहिंजे माउ पीउ कयो आहे। हुननि मुंहिंजी ख़ुशियुनि खे तबाह करे छॾियो। हुननि पंहिंजे स्टेटस लाइ मुंहिंजो प्यार क़ुर्बान करे छॾियो। हुननि जेको बि कयो आहे न सिर्फ़ु मूंसां ई थियो आहे। तूं इहो नथो चई सघीस जमाल त तुंहिंजी ख़ुशियुनि खे सम्झो नाहे वियो। तुंहिंजे खयल ग़लति क़दमनि मां तोखे तुंहिंजे माउ पीउ ईअं कढियो आहे ॼण मखण मां वार। यार इमरान, मूं पाण खां वधीक परी खे चाहियो आहे ऐं हू वीचारी पंहिंजो घर छॾे आई मुंहिंजे करे। ऐं मां सिर्फ़ु हिकु लम्हे लाइ बि पंहिंजे मम्मा ऐं पापा जे करे ज़िंदगी जी हिकिड़ी बि विख सां न हली सघियुसि। प्यार जी हिकिड़ी विख यार। मुंहिंजी राय बि जमाल तुंहिंजी मम्मा पापा जे फ़ैसिले जे हक़ में आहे। उहा तुंहिंजी स्टेटस जी न आहे। जेकी छोकिरी दौलत जी लालच में पंहिंजे घर जी दीवारूं उरांगे अचे, उहा कॾहिं बि पंहिंजो घर ठाहे न सघंदी। हुन मुंहिंजे करे पंहिंजो घर छॾियो। तूं इहो छो नथो सम्झी? सभु कुझु तुंहिंजे साम्हूं थियो आहे। तूं इहो कीअं थो चई सघीं? मां सम्झां थो जमाल, पर तुंहिंजे दिमाग़ ते इश्क जो भूत छायल आहे। इन करे तूं इहा ॻाल्हि नथो सम्झी। यार इमरान, तोसां मुंहिंजो को बहस कोन्हे, छो जो तोसां बहस करण ई फुज़ूल आहे। तूं त मुंहिंजे माउ पीउ वारी ॿोली पियो थो ॻाल्हाईं।
मुझे नंढड़ी भेण न पर मुझो भरम आई। मुझे हमेशा यह कोशिश रही है तुझे सब वे खुशियों पूरी कया जिनजी तू ताले पाई। बस शायद मां नाकाम थी वियसि तुझी सही पालना न करे सघियुसि। जेको भी थियो वो न थियण घुरिबो हुयो, पर शायद वाह नसीब जी रांदि हुई। हाणे अॻिते जे लाइ छा करणो आहे, कीअं करणो आहे, इहो सोचणो पवंदो। माण्हुनि खे अॼु न त सुभाणे त ज़रूर ख़बर पवंदी न। हिते जेतिरा वात आहिनि ओतिरियूं त ॻाल्हियूं आहिनि, कंहिंखे कहिड़ो जवाबु ॾींदासीं? आख़िर माण्हुनि जे मुंहुं त लॻणो आहे न। माण्हुनि सां कीअं उथंदा वेहंदासीं? मां नथो चाहियां त तोखे ईअं मायूस ऐं वेगाणो ॾिसां। तुंहिंजे बिना मुस्कुराइण जे मुंहुं जो शामूं गुज़रे इहो किथे सही सघंदुसि। तुंहिंजो इहे विसामिल चेहरो मुंहिंजे अंदर खे वढींदो। तूं मुंहिंजी भेण न पर मुंहिंजी धीउ आहीं। मूं हमेशा तोखे बाबा जी अख वांगुरु ॾिठो आहे। भला कहिड़ो पीउ पंहिंजी धीअ खे ऐं भाउ पंहिंजी भेण खे तकलीफ़ में ॾिसी सघे थो। मूंखे माफ़ी ॾे अदा, अदा मूंखे माफ़ कर। मां हर वक्त तो लाइ तकलीफ़ जो सबब बणी आया। मूंखे माफ़ कर अदा, मूंखे माफ़ कर। मूं तोखे चयो न तूं मुंहिंजो भरम आहीं। ऐं भरम कॾहिं बि माफ़ी नाहे घुरंदो। हाणे भाउ जी इज़त रख। हाणे त अहिड़ो कमु कर जो भाउ जो कंध तो मथे थी सघे। तुंहिंजी इन्हनि सभिनी ॿाराणियुनि हरकतुनि खे तुंहिंजे भाउ नज़र अंदाज़ कयो आहे। हाणे तुंहिंजो वारो आहे त भाउ जी भरजली थी। तूं जीअं चवंदी आहे मां तीअं कंदुसि। तूं जेकॾहिं भाउ में टपो ॾियण लाइ चवंदी आहे त मां अखियूं मुठ ॾेई छॾींदसि। तोखे हाणे तलाक थी आहे, इद्दत पूरी कराइणी पवंदी। असीं चाहियूं था त तुंहिंजी मजीद सां शादी थी। उहे बि पंहिंजो रत त आहे न। नंढी हूंदे खां तोखे सम्झे थो ऐं तोखे ॾुखियो कोन रखंदो। मूंखे सभु क़बूल आहे। तव्हां जेको कुझु सोचियो आहे वो मुंहिंजे लाइ बहितर ई हूंदो। मूंखे हिकिड़ी इजाज़त ॾियो। मूं जेको ई ग़लति क़दम खयो आहे ऐं जंहिंजे करे खयो आहे बसि हुनखे जवाबु ॾियण जहिड़ी थियां। मूं हुननि खे माफ़ करे छॾियो आहे। तूं बि ईअं ई कर। हरू भरू पाण खे तकलीफ़ में न विझ। न अदा, मां कुझु न कंदसि। बसि जे इल्म ऐं तबके जो ज़ोर आहे उन्हनि खे मां इहो इल्म ऐं मर्तबो माणींदसि। बसि तव्हां मूंखे इहो करण जी इजाज़त ॾियो। मुंहिंजा बच्चा, मूं तोखे पढ़ाई करण खां कॾहिं रोकियो आहे? तूं भले पढ़। मां इंतहाई ग़लति कमु कयो आहे। इंतहाई ग़लति। दोस्ती निभाइण जे ख़ातिर रिश्तनि खे दावत ॾियणी छॾियमि। इहो बि न सोचियो त मां बि हिकु भेण जो भाउ आहियां ऐं परी जो पाड़ेसरी बि आहियां। घर में अचण वञण मुंहिंजी बि पाड़े में हिकु साख आहे, इज़त आहे जेका पापा मरहूम जे करे अॼु बि माण्हू मूंखे इज़त ॾींदा आहिनि। जमाल सां परी खे ॿधाए सुठो
सुठो नाहे कयो। तो जमाल भी परी सां निभाए न सकियो। जमाल भी ॿारणी कई आहे। जमाल जे करे मां भी मुफ्त में बदनाम थी वियुसि। जमाल जा वालिदैन भी मूंखे उन वाक़े जो कसूरवार सम्झनि था। मुंहिंजी पोज़ीशन कमाल साहब जे अॻियां भी ख़राब थी वई आहे। इन सूरत में मूंखे अरीज जो रिश्तो मिलण तक़रीबन नामुमकिन थी वियो आहे। शौक़ कि कुछ भी समझ में नहीं अचे। मुंहिंजो दिमाग़ फ्लूर थी चुको आहे। मां ज़हनी तौर ते अपसेट थी वियो आहियां। तमामु घणो अपसेट। मुंहिंजी ज़मानत त मुंहिंजे ई हथ में हुई, पर इहा ॻाल्हि कमाल खान खे सम्झ में न आई। खेसि हाणे ख़बर पवंदी त दुश्मनी कीअं कबी आहे। ख़ैर, तूं ॿुधाए कहिड़ा हाल आहिनि? मां त बिल्कुलु ठीकु लॻो पियो आहियां। तव्हां ॿुधायो, मूंखे ख़बर पई कि तव्हांखे पुलिस पकड़ी वई हुई। यार, हाणे असुल दुश्मनी ॾेखारणी आहे। मूंखे कमाल खान जो पुटु पथराइणो आहे, उहो बि कंहिं कूड़े केस में। बस इहो कमु? मां त सम्झो अलाए तव्हांखे सॼो शहर पथराइणो आहे। फ़िलहाल तूं इहो कमु करे ॾेखार, बाक़ी छा करिणो आहे उहो तूं मूं ते छॾे ॾे। तव्हां कुछ ॾींहंनि खां परेशान पिया नज़र अचो। छा मां तव्हांजी परेशानी जो सबबु पुछी सघां थो? तोखे कंहिं चयो आहे त मां परेशान आहियां? मां त बिल्कुलु ठीकु आहियां। तव्हां कूड़ था ॻाल्हायो। न सिर्फ़ु तव्हां परेशान आहियो, पर मानी मुंहिंजी शौक़ सां नथा खाओ जे पहिरें खाईंदा हुयो। जमील, मुंहिंजी ऑब्ज़र्वेशन करण खां बहितर आहे त तूं पंहिंजी स्टडी ते ध्यानु ॾे। स्टडी ते ध्यानु त मां तॾहिं ॾींदुसि न जॾहिं मां फ्रेश हूंदुसि। तव्हांखे ॾिसी त मां बि नर्वस थी वियो आहियां। जमील, तू रुगो मुंहिंजो भाउ न, मुंहिंजो पुट बि आहीं। अम्मा बाबा जी वफ़ात खां पोइ मूं तोखे पंहिंजी औलाद वांगुरु पालियो आहे। मां तोसां कहिड़ो कूड़ ॻाल्हायां? जमाल जी दोस्ती में मूंखां वॾो ब्लंडर थी वियो आहे। अल्लाह ख़ैर करे अदा। पहिरें दोस्ती जे जज़्बे में ख़बर ई कोन पई त मां ही छा पियो करियां। हाणे जॾहिं इज़त जो जनाज़ो निकिरंदे ॾिसां थो त यार ख़ौफ़ थो थिए। अधा गुलज़ार वारनि खे ख़बर पइजी वई आहे त परी खे जमाल सां गॾु भॼाइण में मुंहिंजो हथु हुयो। ओह माय गॉड, पर अदा तव्हां ईअं छो कयो? अदी परी त अदी वॾीअ जी बि दोस्त हुई ऐं असांजे घर सां त हुननि जा क़रीबी तालुकात हुया। छा इहा ख़बर मूंखे न हुई? बस अखियुनि ते पटी वधिजी वई, अकल खसिजी वियो। त पोइ हाणे छा थींदो अदा? अदो गुलज़ार त तव्हांखे न छॾींदो। मूं अदा गुलज़ार जे अॻियां पंहिंजी ग़लती तस्लीम कई आहे ऐं हर डंडो भरण जी हामी भरी आहे। अदा, असां बि तव्हां सां गॾु आहियूं, तव्हांखे अकेलो न छॾींदासीं। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।